ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। श्रेष्ठ तक़दीर जी तस्वीर। 14/4/77 जा महावाक्य आहिनि। अॼु बाप दादा हर ॿार जी तक़दीर जी तस्वीर ॾिसनि पिया। बाबा हर ॿारनि जी तक़दीर जी तस्वीर ॾिसनि पिया कि मुंहिंजे ॿारनि पुरुषारत करे पंहिंजी तक़दीर कहिड़ी सुठी ठाती आहे। हर हिकु यथाशक्ति पंहिंजी तस्वीर तैयार कई आहे न। तस्वीर जे अंदर विशेषता रूहानियत जी खपे। रूहानियत भरी तस्वीर हर आत्मा खे रूहानी बाप जी राह ॿुधाए सघंदी आहे। जीअं लौकिक में ॾाढा सुंदर ठही हुई तस्वीर पंहिंजी रचयिता जी स्मृति ॾियाराईंदी आहे न कि ये हिननि ठाती आहे। इहे ई असांजी रूहानी तस्वीर अर्थात श्रेष्ठ तक़दीर वारी तस्वीर ठाहिण वारे बाप जी तरफ़ स्वतः ई आकर्षित कंदी। असां जेतिरो पंहिंजे संकल्प बोल कर्म व्यवहार में असांजी परिवर्तन ईंदो बाबा जी श्रीमत अनुसार, उहा न असांजे परिवर्तन खे ॾिसी करे माण्हू बाप जी तरफ़ स्वतः ई आकर्षित थींदा आहिनि। बाबा जी जेकी श्रीमत आहे न, अगरि असां उहा सच्चे मन सां धारण कंदा वेंदासीं न, ॾिसो कई बार पहिरियों अपोज़िशन थींदी आहे। असां वैसे लसन प्याज खाईंदा हुआसीं, हाणे न खाईंदा आहियूं त कई बार माण्हू सोचंदा आहिनि, पहिरियों थींदो आहे कि अरे ये कहिड़ो ज्ञान वरितो अथव ईअं हूअं। लेकिन धीरे धीरे जॾहिं असांजे चाल चलन व्यवहार में परिवर्तन ईंदो आहे न, भई असां सिर्फ़ु लसन प्याज ई नथा खाऊं न, बाक़ी उन्हनि सां ॻाल्हायूं त था, उन्हनि सां संबंध त हीअ रखिणो त आहे न। तॾहिं बाबा चईंदा न तोड़ो न, माण्हुनि सां असांखे किनारो न करिणो आहे। असांखे बाबा जेकी धारणा ई चई अथई उहो कंदे कंदे बसि असांखे जीवन त जीअणो आहे न। सिर्फ़ु पाण जीअं पहिरियों सोचंदा हुआसीं, हाणे सभिनि जे लाइ सुठो सोचणो आहे। असांजा जीअं पहिरियों बोल हुया, हाणे बोल में रूहानियत हुजणी खपे, पवित्रता जा वाइब्रेशन हुजणा खपनि। पहिरियों जीअं असां कमु कंदा हुआसीं, हाणे कम में बाबा जी यादि हुजणी खपे। कल्ह बाबा चई न ब्रह्मचारी बि ब्रह्माचारी बि। त हाणे असांखे ईअं ख़ुदि खे परिवर्तन करे माण्हुनि जी संबंध संपर्क में अचिणो आहे, तॾहिं त उहो असांखे अनुभव कंदा न असां में परिवर्तन। तव्हांजो भाग्य ठाहिण वारे भॻवान जी स्वतः यादि ॾियाराईंदो आहे। अहिड़ा श्रेष्ठ तक़दीर जी तस्वीर ठाही आहे। रूहानी तक़दीर अर्थात हलंदो फिरंदो लाइट हाउस। असांजी तक़दीर माण्हुनि खे ईअं अनुभव थींदी जीअं असां हलंदो फिरंदो लाइट हाउस आहियूं। लाइट हाउस जो कर्तव्य छा हूंदो आहे? उहो सभिनि खे सही राह ॾेखारींदो आहे न। त असांखे बि हलंदे फिरंदे सभिनि खे सही राह ॾेखारणी आहे। हलंदे फिरंदे एतिरी लाइट हाउस छा कमाल कंदा, एतिरा हाणे त बाबा जो केॾा ॿार थी विया आहिनि। पहिरियों त शुरू में थोड़ा निकिता, हाणे त एॾा सारा थी विया आहिनि। ईअं ठहिया आहियो या अञा ताईं ठहण जो प्लान ठाहियो था? हिन बार बाप दादा रिज़ल्ट वठण जे लाइ आया आहिनि। जॾहिं पेपर अर्थात इम्तिहान जा ॾींहं हूंदा आहिनि त हुन समय पढ़ाई बि न आहे, लेकिन पढ़े हुए जो इम्तिहान थींदो आहे। त बाप दादा भी संकल्प द्वारा, वाणी द्वारा, कर्म द्वारा पढ़ाई ॾाढी पढ़ाई। हाणे हुनजी रिज़ल्ट ॾिसंदासीं। हर हिकु पंहिंजी रिज़ल्ट सां संतुष्ट आहियो? कल्ह हिन खां पहिरों वारी मुरली में बाबा असांखे चई न, ख़ुदि खे रियलाइज़ करण लाइ चई कि तव्हां केरु ठहींदव, राज्य अधिकारी ठहींदव या हुन खां हेठां वारा ठहींदव। त जेको बि बाबा असांखे ॿुधाई कीअं चेक करो, अगरि तव्हां ख़ुदि खे चेक कयो हूंदो त तव्हां ख़ुदि जी रिज़ल्ट सां संतुष्ट आहियो?
चेक कयो कि हिन समय प्रमाण व पढ़ाई जी प्रमाण विश्व जे अॻियां स्वयं खे प्रत्यक्ष प्रमाण ठातो आहे। कोई भी ॻाल्हि खे स्पष्ट करण लाइ अनेक प्रकार जे प्रमाण ॾिबा आहिनि, लेकिन सभी प्रमाणनि मां श्रेष्ठ प्रमाण आहे प्रत्यक्ष प्रमाण। प्रूफ ॾींदा आहिनि न, कंहिं बि ॻाल्हि खे सिद्ध करण लाइ माण्हुनि खे प्रूफ ॾियणो पवंदो आहे, लेकिन सभिनि खां श्रेष्ठ प्रमाण आहे जेको प्रत्यक्ष प्रमाण ॾेखारियो वेंदो आहे। त ईअं ठहिया आहियो जो कोई बि ॾिसे त अनुभव करे कि इन्हनि खे पढ़ाइण वारो व ठाहिण वारो सर्वशक्तिवान बाप आहे। बाप इन्हनि खे ठाहिण वारो आहे। प्रत्यक्ष प्रमाण ही बाप खे प्रत्यक्ष करण जो सहज ऐं श्रेष्ठ साधन आहे। जीअं असां में जॾहिं परिवर्तन ईंदो न, असां कंहिंखे बि चऊं कि भॻवानु आयो आहे, हीअं थो चए हीअं थो चए, कई माण्हू त मञदा, कई माण्हू न मञदा। जेका माण्हू न मञदा उन्हनि खे त असांजे परिवर्तन सां ई उन्हनि खे सम्झ में ईंदो। छो जी बाबा जी धारणाऊं ॾाढी ई ऊची ऊची आहे। सभिनि खां ऊची धारणा आहे पवित्रता जी। अगरि असां पवित्र रहूं था, ॾिसो पवित्र रहण लाइ घर बार माण्हू सन्यासी घर बार छॾिया, लेकिन अगरि तव्हां घर गृहस्थी में रही करे पवित्र रहो था त एतिरी शक्ति ॾियण वारो स्वयं परमात्मा आहे त उहो माण्हू ज़रूरु सम्झंदा। त बाबा चवनि था प्रत्यक्षता वर्ष त मनायो। हाणे प्रत्यक्ष प्रमाण ही बाप खे प्रत्यक्ष करण जो सहज ऐं श्रेष्ठ साधन आहे। हिन साधन खे अपनायो आहे। प्रत्यक्षता वर्ष त मनायो, लेकिन स्वयं के प्रत्यक्ष प्रमाण ठाहिणो आहे। सहज आहे या मुश्किल आहे? छो जी प्रत्यक्ष प्रमाण अर्थात जो आयो जंहिंजा आयो हुन स्मृति में रहणो आहे। जॾहिं असां बाबा जी स्मृति में रहंदासीं न, त उहो वाइब्रेशन माण्हुनि वटि पहुचंदा आहिनि, जंहिंसां उन्हनि खे लॻंदो आहे कि हा इन्हनि में कुझु आहे। टेम्पररी पार्ट वॼाइण जे समय पंहिंजो टेम्पररी टाइम जो स्मृति में रखणु मुश्किल हूंदो आहे। भई ॾिसो, कॾहिं तव्हां हाणे तव्हां माउ जो पाठ था वॼायो, हाणे पीउ जो, हाणे भाउ जो, हाणे भेण जो, हाणे ससु जो, हाणे नुंहुं जो। त जंहिं समय जहिड़ो पाठ वॼाईंदा आहियूं ओहिड़ो अनुभूति माण्हुनि खे थींदी आहे न। त ईअं असां बि परमात्मा जा ॿार आहियूं। जॾहिं असांखे अंदरि इहो पको थींदो त माण्हुनि खे ज़रूरु अनुभव थींदो। जे कोई फीमेल सां मेल ठहींदो त पोइ बि पाठ वॼाईंदे वॼाईंदे फीमेल जो रूप कॾहिं स्मृति में अची वेंदो आहे, लेकिन निजी स्वरूप त कॾहिं कोई भुलिजंदो न आहे। त तव्हां जो आहियो, जंहिंजा आहियो, जाता जा आहियो, उहो अनादि निजी स्वरूप, अनादि बाप, अनादि निजी स्वरूप समझो, अनादि बाप, अनादि स्थान, इहा आहे न असांजो परमानेंट रूप। निराकार ज्योति परमानेंट घर मथे आहे, परमानेंट असांजो पीउ मथे रहंदो आहे। इहे त टेम्पररी आहे न। हेठि त असां त हेठि पाठ वॼाईंदे वॼाईंदे असां परमानेंट खे छो था भुलिजो। अनादि सी स्मृति सहज हूंदी आहे या मुश्किल हूंदी आहे? प्रत्यक्ष प्रमाण अर्थात अनादि रूप में स्थित थियणु। जॾहिं असां पंहिंजे हुन अनादि स्वरूप में सदा स्थित थी करे हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदासीं, कर्म कंदासीं, अंदरि स्मृति रहणी खपे, तॾहिं ई माण्हुनि खे बि अनुभव थींदो। त प्रत्यक्ष प्रमाण अर्थात अनादि रूप में स्थित थियणु। पोइ बि भुलिजी वेंदा आहियो। वास्तव में भुलिजणु मुश्किल हुजणो खपे। छो जे भुलिजी करे जो स्वरूप स्मृति में लाईंदा आहियो उहो अनादि न मध्यकाल जो हूंदो आहे। असां ख़ुदि खे भुलिजी करे पोइ जे द्वापर खां असां विया आहियूं न, उहो यादि थी वेंदो आहे। मध्यकाल अर्थात द्वापर समय जो। त मध्यकाल जो स्वरूप मुश्किल यादि ईंदो आहे। इहे यथार्थ न, लेकिन अयथार्थ आहे।
त बाबा चवनि था इहे ठीकु न आहे। अल्टीमेटली बाबा जे चवण जो मतिलबु आहे की असांखे पंहिंजो सदा निराकारी रूप, असांजो असली रूप यादि रखणो खपे। बाप दादा रिज़ल्ट वठण आया आहिनि ख़ासि पुराणनि खां, जंहिं विशेष उलना द्वारा आह्वान कयो आहे। पुराणनि जो आह्वान करणु अर्थात रिज़ल्ट ॾियण लाइ तयारु थियणु। छो जी बाप दादा पहिरियों बि चई छॾियो अथई, जीअं नयन खे ॿुधाईंदा आहिनि न, बाप दादा जो अचणु पंहिंजे खे जीते जी मरण जो साहस रखणु। बाप जो अचणु मतिलबु पंहिंजे, अगरि असां बाप जो आह्वान करूं था ऐं बाबा अची थो वञे त तव्हांखे जीते जी मरणो ई पवंदो, न त असां बाबा खे पहचाने ई न सघंदासीं, उन रीति उन्हनि सां मिलन ई न मनाए सघंदासीं। छो जी बाप जो अचणु अर्थात असांखे हिन दुनिया खां वापसि वठी हलणु, पुराणी दुनिया जो परिवर्तन करणु। त असां जॾहिं जॾहिं बाबा खे यादि कंदा आहियूं, जॾहिं जॾहिं बाबा खे सॾु कंदा आहियूं, मतिलबु असां बाबा खे सॾु छो था करूं कि बाबा अचो असांखे हिन पुराणी दुनिया, पुराणे स्वभाव संस्कार रीति रस्म सां छुड़ायो, हिन पुराणी दुनिया खे परिवर्तन करो। त बाबा चवनि था वैसे ई तव्हांजो बाप जो बुलाइण अर्थात, ऐं अगरि जेका नया ॿार सॾु कंदा आहिनि उहे आहिनि कि उहे बाबा खे सॾु करनि था, यादि करनि था स्व खे परिवर्तन करण लाइ। लेकिन जो ॿार ॾाढे समय खां बाबा सां मिलणु मनाए चुकिया आहिनि, यादि कंदा आहिनि, मिलंदा आहिनि, उहे अगरि हाणे बाबा खे सॾु करनि था त मतिलबु रिज़ल्ट ॾियण लाइ तयारु आहियो। छो जी हेॾे समय खां बाबा जा ठहिया आहियो त पुरुषारथ बि त कयो हूंदो न, त हाणे बाबा बि अची करे पुछंदा ॿार केतिरो परिवर्तन कयो अथव, अञा छा रहियल। त हाणे अगरि असां एॾो समय खां बाबा जो ठहिण खां पोइ हाणे अगरि असां एॾो मिली करे बि बाबा खे घड़ी घड़ी सॾु था करूं त मतिलबु बाबा चवनि था पेपर जे लाइ तयारु थी वञो। विश्व के परिवर्तन करण जी हलचल ॾिसंदे हुए सदा अचल रहो। स्वयं खे हलचल कराइण वारे निमित्त सम्झंदा आहियो, व अञा ताईं पंहिंजे ई हलचल में आहियो। तव्हां छा सम्झंदा आहियो? हाणे असां पंहिंजे संपन्न स्वरूप द्वारा दुनिया में हलचल लाए सघंदा आहियूं, या अञा दुनिया में हलचल थिए त असां बि हलचल में अची वेंदासीं। त बाप दादा हिलाइण जा पेपर वठनि, बाबा हाणे हिलाइण जो पेपर वठनि त बाबा पहिरियों पुछंदा आहिनि ॿारनि खां कि ॿार पेपर वठूं, अचल रहंदव या डगमग थींदव। कुझु बि पेपर अची सघंदो आहे जंहिंमें असांजा कोई न कोई गुण शक्ति जो प्रैक्टिकल एग्ज़ाम थींदो। जी सम्झो तव्हां चओ हा बाबा पेपर वठो, त बाबा बि तव्हां में ॾिसंदा कि अञा ॿार कंहिंमें पक्का आहिनि, कंहिंमें कचा आहिनि। त जंहिंमें पक्का आहियो त ठीकु आहे, जंहिंमें कचा आहियूं उनखे पक्को कराइण लाइ पोइ उन हिसाब सां असांजो पेपर वठंदा। जीअं असांखे अगरि फीलिंग जो संस्कार अञा आहे, घड़ी घड़ी फीलिंग अची वेंदी आहे, त कोई न कोई अहिड़ी ॻाल्हि थी वेंदी जंहिंसां तव्हांखे उहो फीलिंग करण जो संस्कार इमर्ज थिए। लेकिन अगरि तव्हां उन समय फील न कयो त तव्हां पास थी वियो। त बाप दादा हिलाइण जो पेपर वठंदा, अचल रहंदव व डगमग थींदव। रेडी आहियो या एवर रेडी आहियो? रिज़ल्ट छा आहे? त जॾहिं खां असां बाबा जो ठहींदा आहियूं न, बाबा जो ठहिण खां पोइ असां बाबा जी रोज़ मुरली ॿुधूं था, यादि करूं था, त बाबा बि त पेपर वठंदा न मुंहिंजे ॿारनि में केतिरो परिवर्तन आयो आहे न आयो आहे चेक करण लाइ। अगरि कहिड़ी बि ॻाल्हि थी वई न, असां अगरि बाबा खे यादि कंदा रहंदासीं, हिलंदासीं न
मतिलबु उहा असां उन शक्ति उन गुण जा अनुभवी थी वेंदा आहियूं, उहा असांखे प्राप्त थी वेंदी आहे। पोइ हुन अनुसार असां अॻियां वधंदा आहियूं। त बाबा चवनि था बाप दादा हिलाइण जा पेपर वठनि, अचल रहंदा या डगमग थींदा, रेडी आहियो या एवर रेडी आहियो। रिज़ल्ट छा आहे? स्वयं जे संस्कारनि जा पेपर, स्वयं जे व्यर्थ संकल्पनि जा पेपर, व कोई न कोई शक्ति जी कमी जे कारण पेपर, सर्व जे संस्कार मिलाइण जा पेपर। हाणे त इन नंढे नंढे हद जे पेपर में बि हलचल में ईंदा आहियो या अचल आहियो, चेक करो। ख़ुदि जे संस्कारनि जे कारण कोई पेपर अची वञे त, ख़ुदि जे व्यर्थ संकल्पनि जे कारण पेपर अची वञे त, मतिलबु अहिड़ी कोई ॻाल्हि थी वञे जो तव्हांजे मन में ॾाढा व्यर्थ संकल्प हलनि, त कंट्रोल करे सघंदा आहियो। कोई शक्ति जी कमी जे कारण कोई पेपर अची वञे त सम्झो तव्हां सहन शक्ति घटि आहे, उन समय कोई अहिड़ी ॻाल्हि थी वई जंहिंमें सहन करिणो पए, त उन में पास थी वेंदव। सर्व जे संस्कार मिलाइण जा जेका पेपर हूंदा आहिनि हुन में पास थी वेंदव। संगठन में बाबा तव्हांखे सेवा में ऑफर करे, उन में तव्हांखे माण्हुनि सां संस्कार मिलाइणो पए त मिलाए सघंदा आहियो। त बाबा चवनि था इहे त नंढा नंढा पेपर आहिनि, इहे वॾा पेपर न आहिनि, इहे नंढा नंढा हद जा पेपरनि में बि हलचल में ईंदा आहियो या अचल रहंदा आहियो। बेहद जो पेपर छा हूंदो आहे? वॾो पेपर कहिड़ो ईंदो? अनादि तत्वनि द्वारा पेपर ईंदो। मतिलबु असांजे शरीर में कोई न कोई बीमारी तकलीफ़ थींदी, बेहद जी विश्व जी हलचल थींदी, दुनिया में हलचल थींदी, किथे ईअं थियो ईअं थियो ईअं थियो, उन समय अचल रही सघंदा आहियो। प्रकृति द्वारा चाहे पंहिंजे शरीर में या बाढ़ अची वई, बारिश अची वई, भूकंप अची वियो, हुन समय अचल रही सघंदा आहियो। इहे वॾा वॾा पेपर आहिनि। दुनिया में हलचल थिए उन समय अचल रही सघंदा आहियो, इहे वॾो पेपर आहे। बेहद जे वातावरण द्वारा पेपर, इहे वॾा पेपर आहिनि। वातावरण हिकदमि दूषित, ख़राब, गंदो, त तव्हां हुन समय अचल रही सघंदा आहियो। वाइब्रेशन, बेहद सृष्टि जा तमो प्रधान अशुद्ध वाइब्रेशन, भई हीअं असां सम्झी सघूं इहे ख़राब, लेकिन कॾहिं कॾहिं थींदो न असांखे सुठो न लॻंदो आहे, सम्झ में बि न ईंदो आहे छा थो थिए, अंदरि ई अंदरि उल्टा सुल्टा वीचार, नेगेटिव वाइब्रेशन जेको हूंदो आहे न, जे हिकु त नक सां बदबू ईंदी आहे, ईअं मन में उल्टा सुल्टा वीचार, हलचल, ॾाढो दुख, परेशानी, ईअं वाइब्रेशन ईंदा। हुन समय असां चऊं हिते त कुझु बि न आहे, हिते त सभु ठीकु आहे, सभु माण्हू ठीकु आहिनि, पोइ मूंखे अहिड़ा वीचार छो था अचनि? त इहे असांजो पेपर हूंदो। छो जी असां बाबा खे यादि कंदा आहियूं त बाबा असां त विश्व जे द्वारा, बाबा चईंदा आहिनि न तव्हां कंहिंजा न कंहिंजा इष्ट हूंदव, कोई न कोई असांखे यादि करे थो, त हुननि जे जीवन में जो बि जहिड़ी बि कंडीशन आहे, जाते बि आहे, हुननि खे बि मुक्ति त असां सां ई मिलंदी न। त असां बाबा जी यादि में रहंदासीं त उन्हनि द्वारा उन्हनि में बि जो इहे अशुद्ध वाइब्रेशन आहिनि, इहे आहिनि, इहे सभु ख़तमु थी वेंदा। त इहे वॾा वॾा पेपर आहिनि। अहिड़े बेहद जे पेपर ॾियण खां पहिरियों स्वयं द्वारा स्वयं जो पेपर, नंढे से ब्राह्मण संसार द्वारा, ब्राह्मणनि जे संस्कार द्वारा आयल उहो पेपर, ये कच्चो इम्तिहान आहे व पक्को इम्तिहान आहे। ॾिसो नंढा नंढा पेपर कहिड़ा ईंदा? ख़ुदि जे संस्कारनि जे कारण, व्यर्थ संकल्पनि जे कारण, कंहिं न कंहिं शक्ति जी कमी जे कारण तव्हां कंहिंसां संस्कार नथा मिलाए सघो, इहे नंढा पेपर आहिनि।
पहिरियों त चेक करो मां सभिनि सां संस्कार मिलाए करे कमु करे सघंदी आहियां, मां पंहिंजे अंदरि शक्तियूं धारण करे कमु करे सघंदी आहियां, सभु गुण आहिनि, व्यर्थ संकल्पनि सां मुक्त आहियां। हुन खां पोइ असांजा वॾा पेपर ईंदा, तत्वनि द्वारा पेपर ईंदो, विश्व जी हलचल द्वारा पेपर ईंदो, वातावरण, वाइब्रेशन, अशुद्ध वाइब्रेशन। पोइ हिन पेपरनि में पास थियणो आहे, तॾहिं असां सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम ठहींदासीं। त बाबा जो ठहिण खां पोइ जीअं ई बाबा चयो हा ये मुंहिंजो बाबा आहे, पढ़ाई बि चालू थी वई, पढ़दे पढ़दे पोइ धीरे धीरे पक्का थींदासीं त पेपर बि शुरू थी वेंदो। त बाबा चवनि था कि बेहद जे पेपर ॾियण खां पहिरियों स्वयं द्वारा स्वयं जो पेपर, नंढी से ब्राह्मण संसार द्वारा व ब्राह्मणनि जे संस्कार द्वारा आयो वो पेपर, ये कच्चो इम्तिहान आहे या पक्को आहे? जीअं 6 मार्क्स जो ऐं 12 मार्क्स जो पक्को इम्तिहान हूंदो आहे न, त हद जो पेपर ॾेई पास थी वेंदव, हुन खां पोइ पक्को इम्तिहान थींदो। हाणे बेहद जो पेपर शुरू करे बाबा, नंढे नंढे पेपर में पास थी वियो, चेक कजो अॼु ख़ुदि खे। अगरि तव्हां पास आहियो त बाबा खे ॿुधाइजो, पोइ बाबा तव्हांजा वॾा पेपर बि वठंदा। अगरि तव्हांखे वॾो पद पाइणो आहे, असांखे न हिन करे बाबा खे पहिरियों ई ॿुधाइणो खपे। तॾहिं बाबा चई न रियलाइज़ करो तव्हांखे राज्य पद पाइण वारा आहियो या तव्हांखे उते साधारण पद ई हावे, असां स्वर्ग में वेंदासीं बसि इन में ई ख़ुशि आहियो कि राज्य पद पाइणो अथव। अगरि राज्य पद पाइणो अथव त पेपर बि ॾियणो पवंदो। ऐं अगरि तव्हां चओ त न बाबा मूंखे त साधारण ई जीवन उते बसि स्वर्ग में, हा भई मां बाबा सां वरसो वठी करे स्वर्ग में वेंदमि, अगरि साधारण रीति रहणो आहे त पहिरियों खां ई बाबा खे ॿुधाए छॾो, पोइ उन अनुसार असांजे जीवन में पेपर बि ईंदा आहिनि। ऐं असां चईंदासीं न बाबा मां त लक्ष्मी नारायण ठहींदमि, मां त रॉयल फैमिली में ईंदमि, मां त ऊंच पद पाईंदमि, त उन अनुसार ॾिसो पेपर बि ईंदा। हिन करे न बाबा चईंदा न, बाबा पुछंदा आहिनि त ॿार झटि हथु उठाईंदा, हा बाबा मां त लक्ष्मी नारायण ठहींदमि, त बाबा हुन अनुसार असांखे पढ़ाई बि पढ़ाईंदा आहिनि, पोइ पेपर बि बाबा ई वठंदा आहिनि। छो जो बाबा खे त पूरी राजधानी तयारु कराइणी आहे न, पोइ बाबा तव्हांजो पेपर बि वठंदा। पोइ उहो पेपर ॾाढो कड़ो हूंदो आहे, पोइ पेपर ॾींदे ॾींदे कॾहिं कॾहिं असां दिलि शिकस्त थी वेंदा आहियूं, थकिजी पवंदा आहियूं, त ज्ञान ई छॾे छॾंदा आहियूं। हिन करे न पंहिंजे पाण खे हुन अनुसार चेक करो। असांखां नथो थिए, बाबा खे चओ बाबा मां त इन में ई ख़ुशि आहियां, बसि मूंखे त न खपे, मां त उते सत्युग में वेंदमि। हा भई सत्युग में बि त केॾी सुठी दुनिया हूंदी न, सुख जी कोई बीमारी दुख परेशानी न, झंझट न, कहिड़ी प्रकार जी इहा बि दुनिया सुठी आहे न। त बाबा खे चयो बाबा मां एतिरो ई, त पोइ असांजे न हुन अनुसार पेपर बि न ईंदा आहिनि, ऐं असां हिन ज्ञान मार्ग में ॾाढो सहज, ॾाढो संतुष्ट रीति सां हलंदा आहियूं। त पंहिंजी स्थिति पाण खे रियलाइज़ करो, तॾहिं असांखे न असां हिन ज्ञान जो जेको आनंद वठी सघंदा आहियूं न। अगरि असां बाबा खे चईंदासीं बाबा मूंखे त लक्ष्मी नारायण न ठहिणो आहे, मां त जेतिरो पढ़ाई पढ़ां थो, जेतिरो धारणा कंदो आहे उन अनुसार तव्हां असांखे पद ॾेई छॾियो बसि, पोइ तव्हांखे उहा ख़ुशी बि अनुभव थींदी, उहा प्राप्ति बि थींदी। ऐं अगरि असां चऊं मां त लक्ष्मी नारायण ठहींदमि, लेकिन असां ओतिरो पुरुषार्थ नथा करे सघूं, ओतिरी महिनत नथा करे सघूं, ओतिरो स्वयं खे परिवर्तन नथा करे सघूं, पेपर जे मथां पेपर, पेपर जे मथां पेपर, त फेल थी वेंदासीं। ज्ञान छॾे छॾो, थोरो बहुत जेको असां हिते बाबा खां हिकु सुख वठूं था उहो बि छॾामिजी वेंदो। हुते त मिलंदो ई सही, ज्ञान वरितो त वेंदासीं ई सही, लेकिन पद बि घटि थी वेंदो। तंहिंजे करे बाबा चई रियलाइज़ करो, रियलाइज़ करे करे ख़ुदि जी स्वयं जी तक़दीर जी तस्वीर पंहिंजे पुरुषार्थ अनुसार अॼु ॾिसो,
ऐं हुन अनुसार ॿियो असांखे छा खपे हुन अनुसार स्वयं खे परिवर्तन बि करो, बाबा खां शक्तियूं बि वठो, पोइ एग्ज़ाम बि ॾियो, पोइ वञी करे असांखे सतयुग में ओड़ो पद मिलंदो। त बाबा चवनि था कि हाणे चेक करो। बाप दादा चवनि था ईअं बेहद जे पेपर ॾियण जे लाइ पहिरियों स्वयं द्वारा स्वयं जो पेपर, नंढे पेपर सां ब्रह्मण संसार द्वारा ब्रह्मणनि जे संस्कारनि द्वारा आयो उहो पेपर, ये कच्चो इम्तिहान आहे या पक्को इम्तिहान आहे। जीअं असां अगरि सेंटर ते या किथे सेवा कंदा आहियूं न बाबा जे कार्य में, हुते बि आहे न संस्कारनि जो टकराव थींदो आहे। त बाबा पुछनि था ये कच्चो पेपर आहे या पक्को पेपर आहे। जीअं 6 मार्च जो या 12 मार्च जो पक्को इम्तिहान थींदो आहे त हद जो पेपर ॾेई पास थी आयो, हाणे बेहद जो पेपर शुरू करो। हिन तरह पंहिंजी पाण जी चेकिंग करो, कंहिं बि सब्जेक्ट में पेपर में पास मार्क्स वठण योग्य ठहियो आहे मां। बाबा कहिड़े बि रूप में असांजो पेपर वठी असां पास थी वेंदासीं या पास विद ऑनर्स थी वेंदासीं। सम्झो छा करिणो आहे, घबराईंदा त न आहियो न? घबराईंदा आहियो, घबराईंदा कंहिंसां आहियो? नंढे नंढे माया जे बुदबुदनि सां, जबकि बाबा त असांखे सभु कुझु ॿुधाए ई रखियो अथई। बसि असांखे हर सेकेंड ये यादि रखिणो आहे कि कहिड़ी बि परिस्थिति में मुंहिंजो बुद्धि योग बाबा सां न टुटे। बसि बाबा चवनि था कि घबराईंदा कंहिंसां आहियो? माया जे बुदबुदनि सां, जो हाणे हाणे आहिनि, हाणे हाणे न आहिनि न। ॻाल्हि हाणे हाणे आहे, बाबा त असांखे पको कराए थी न, सेकेंड जी ॻाल्हि हूंदी आहे। हाणे हाणे आहे, हाणे हाणे न आहे। नंढा ॿार बि बुदबुदे सां न ड्रिजंदा आहिनि, खेलंदा आहिनि न कि ड्रिजंदा आहिनि। त असां मास्टर सर्वशक्तिवान बुदबुदनि सां खेलण वारा आहियूं या ड्रिजण वारा आहियूं? अच्छा, बाबा चई बाक़ी ॿियूं ॻाल्हियूं पोइ ॿुधाईंदा। अहिड़ा हलंदे हलंदे लाइट हाउस पंहिंजी तक़दीर जी तस्वीर द्वारा तक़दीर ठाहिण वारा, बाप खे हर समय प्रत्यक्ष करण वारा, हर परिस्थितियुनि जे पेपर में एवर रेडी रहण वारा, सदा प्रत्यक्ष प्रमाण ठही अन्य खे बि प्रेरणा ॾियण वारा। जॾहिं असां पेपर ईंदे हुए बि बाबा सां बुद्धि योग जोड़े करे अॻियां हलंदा रहंदासीं, तॾहिं माण्हू असां सां प्रेरणा वठी सघंदा। अहिड़ा सदा महावीर रहण वारे ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार ऐं नमस्ते। दीदी जी सां बाबा ॻाल्हाइनि था। तव्हां सभी विशेष आत्मायूं बाप दादा जे कार्य में सहयोगी आहियो। सहयोग जे रिटर्न में विशेष सर्व ऐं सहज प्राप्ति थींदी आहे। जेतिरो जेतिरो असां बाबा जे कार्य में सहयोगी थींदासीं न, बाबा जो कहिड़ो कार्य आहे? विश्व खे परिवर्तन करणु। त बाबा जे कार्य में सहयोगी थियणु मतिलबु इहे न मुरली ॿुधाइणु, क्लास कराइणु, ये त आहे ई सही। लेकिन अगरि तव्हां मुरली नथा ॿुधायो, क्लास नथा करायो, सेंटर ते सेवा नथा करो, त बाबा जे कार्य में सहयोग, सभिनि खां पहिरियों सहयोग कहिड़ो आहे बाबा जे कार्य में? बाबा खे निराकार रूप में यादि करणु, ख़ुदि खे आत्मा सम्झी। घर गृहस्थी में रहंदे, कर्म कंदे हुए जेतिरो असां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि कंदा आहियूं न, इहे सभिनि खां वॾो सहयोग आहे। चाहे तन सां करो, चाहे मन सां करो, चाहे धन सां करो। अगरि तव्हां तन सां नथा करे सघो, धन सां नथा करे सघो, त मन में सदा बाबा जी यादि रहे। सहयोग जे रिटर्न में पोइ बाबा द्वारा सर्व ऐं सहज प्राप्तियूं बि थींदियूं आहिनि। जेतिरो समय जो सर्व प्रकार सां सहयोगी थींदा आहिनि न,
उन्हनि जो प्रत्यक्ष फल सर्व प्राप्तियुनि जो अनुभव सहज ई थींदो आहे। जेतिरो समय जो सर्व प्रकार सां बाबा जे कार्य में सहयोगी थींदा आहिनि, उन्हनि खे प्रत्यक्ष फल सर्व प्राप्तियुनि जो अनुभव सहज थींदो आहे। त उन्हनि खे सहज ई सर्व प्राप्तियुनि जो अनुभव थींदो आहे। जहिड़ो समय प्रति जीअं समय प्रति समय बाप जा सहयोगी ठहींदा आहियो न, त बाप बि रिटर्न में मदद कंदा आहिनि। हिम्मत जो संकल्प हिकु ॿारनि जो 1000 श्रेष्ठ संकल्पनि जो सहयोग बाप दादा द्वारा मिलंदो आहे। असां हिम्मत जो हिकु संकल्प करूं। हिम्मत जो संकल्प हिकु ॿारनि जो कोई बि कार्य करणो हूंदो आहे, कुझु बि करणो हूंदो आहे, पहिरियों असांखे हिम्मत करणी हूंदी आहे, पोइ 1000 श्रेष्ठ संकल्प जो सहयोग बाप दादा द्वारा मिलंदो आहे। ये थियो विशेष। बाबा चवनि था अहिड़ो सहयोग समय ते ॾींदा आहियो न। ॿारनि सोचियुनि ऐं बाप जो सहयोग सां थियो। सिर्फ़ु असांखे बाबा जे श्रीमत अनुसार दृढ़ संकल्प करणो। ॿारनि सोचियुनि ऐं बाबा जो सहयोग मिलियो। ॾिसो, बाबा असांखे जो श्रेष्ठ मत ॾिनी अथई, अगरि असां हुन अनुसार कर्म कंदासीं, जीअं बाबा चईंदा आहिनि क्रोध न करो, त असां बाबा जी इहा श्रीमत मञी, बाबा मूंखे चए थी क्रोध न करिणो आहे, ईअं ई प्यार सां ई सभु कुझु संभालणो आहे, त बाबा जो बि सहयोग अवश्य मिलंदो। यह विशेष आत्माउनि खे सहयोगी ठहिण जो, विशेष आत्माउनि जो सहयोगी ठहिण जो प्रत्यक्ष फल आहे बाबा जी मदद। प्रत्यक्ष फल प्राप्त करण वारी आत्मायूं कॾहिं मुश्किल जो अनुभव न कंदियूं। जेके प्रत्यक्ष फल मिलंदो आहे न, उन्हनि खे मुश्किल न मिलंदो, मुश्किल न थींदी आहे। एतिरो सहज लॻंदो जीअं हाणे हाणे की हुई ॻाल्हि खे असां बसि रिपीट था करूं। ये कंहिंखे अनुभव थींदो जो हिम्मत सां हलंदा। कल्प पहिरों बि हीअं कयो हुयो, हाणे हाणे करूं था, हाणे मतिलबु हीअं न लॻंदो कि असां 5000 साल पहिरों कयो, हीअं लॻंदो हाणे ई था कयो, हाणे वरी रिपीट करूं था। कल्ह जी ॻाल्हि खे बि सोचणो पवंदो आहे, खीचणो पवंदो आहे न, लेकिन हाणे जी ॻाल्हि खे थोरी खीचणो पवंदो आहे। त जेका बाबा खे यादि कंदा आहिनि न, जेका बाबा जे कार्य में सहयोगी हूंदा आहिनि, उन्हनि खे बाबा ईअं कराईंदो आहे कमु कि हाणे बसि असां उहो ई कमु करूं था, महिनत न लॻंदी आहे, मतिलबु बसि ईअं लॻंदो आहे असां रिपीट ई था करूं। इन में बुद्धि ते बोझ न ईंदो। त बाबा चवनि था कि जेकी आत्मायूं बाबा जे कार्य में सहयोगी हूंदियूं आहिनि, उन्हनि खे कॾहिं बि कंहिं बि ॻाल्हि में बुद्धि ते बोझ न लॻंदो आहे। करिणो आहे, कीअं थींदो, इहो बोझ न हूंदो उन्हनि खे। अच्छा हीअं करिणो आहे, चलो बसि ईअं ई त करिणो आहे, इहे त हाणे बि 1 सेकेंड पहिरियों बि कयो हुयो, हाणे वरी करूं था। त मतिलबु बुद्धि ते बोझ न। असां जॾहिं पंहिंजी बुद्धि में बाबा जी यादि हूंदी न, त असांखे कुझु बि कमु करण में ईअं न सोचणो पवंदो कीअं करूं, कीअं थींदो, कॾहिं थींदो। ये बोझ समाप्त थी वेंदो, छो जी बाबा वठी वठंदा न, हाणे कयो, हाणे रिपीट करिणो आहे, अहिड़ो प्रत्यक्ष फल प्राप्त थींदो आहे। त प्रत्यक्ष फल खाइण वारा आहियो न, भविष्य जे आधार ते सोचो था। प्रत्यक्ष फल खाइण वारा आहियो न कि भविष्य जे आधार ते सोचो था। असांखे त 21 जन्मनि जो वरसो वठिणो आहे न, त 21 जन्मनि में इहो बि त जन्म में असां फल खाईंदासीं न। बाबा चईंदा आहिनि 21 जन्म तव्हांखे मां वरसो थो ॾियां। 21 जन्म में पहिरियों जन्म इहो, 20 जन्म सत्युग त्रेता जा। त बाबा चईंदा आहिनि कि हाणे प्रत्यक्ष फल बि त खाइणो आहे न।
भविष्य में ही खाइणो आहे, भविष्य में त मिलंदो ई सही, लेकिन भविष्य खां बि श्रेष्ठ प्रत्यक्ष फल हाणे आहे। हाणे असां डायरेक्ट परमात्मा जी संतान आहियूं, बाबा जी संबंध में रही करे असां अतींद्रिय सुख जो अनुभव वठूं। त इहो सत्युग में त असांखे इंद्रियनि वारो मतिलबु खाइण पीअण पाइण इहे सभु मिलंदो असांखे, लेकिन हाणे असांखे छा थो मिले? इंद्रियनि खां परे वारो सुख, शांती, ख़ुशी, बाबा सां गॾु संबंध जोड़े, प्रत्यक्ष खे छोड़े भविष्य जे इंतज़ार में न रहणो। हाणे हाणे बाप जा ठहिया आहियो, हाणे हाणे मिलियो आहे। बाप सां दूर रहण वारी आत्मायूं भविष्य अर्थात दूर जी ॻाल्हियूं सोचदियूं। अगरि तव्हांजे दिमाग़ में अचे थो हा सत्युग में छा थींदो, कीअं थींदो, हीअं थींदो, हूअं थींदो, उहो त बाबा चईंदा आहिनि हा कॾहिं कॾहिं भविष्य में बि घुमिजो, लेकिन हाणे असांजे जीवन में बि त सुख शांती ख़ुशी हुजणी खपे न। अगरि असां सोचूं था कि हाणे त असां पुरुषार्थ था करूं, हाणे त ईअं थींदो ई सही, सत्युग में ई असांखे सुख शांती ख़ुशी में रहणो आहे, लेकिन बाबा चईंदा आहिनि अगरि तव्हां सिर्फ़ु भविष्य जे लाइ सोचो था कि भविष्य में मिलंदो, त असांखे भविष्य में बि दूर मिलंदो, मतिलबु त्रेता जे अंत में। त बाप सां दूर न थियो, हिते त असांखे बाबा सां गॾु सुख शांती ख़ुशी जो अनुभव करणो आहे। हिते थोरी असांखे इहा सुठा पैसा कमाए सुठियूं चीजूं वठी करे उहो सुख वठिणो आहे, उहो त भविष्य में मिलंदो। हाणे त असांखे बाबा सां गॾु दाल रोटी खाईंदे बि 36 प्रकार जे भोजन जो अनुभव करणो आहे। बाबा जी यादि में दाल रोटी खाईंदव त 36 प्रकार जे भोजन जहिड़ो स्वादु अनुभव थींदो, उन खां बि जास्ती। बाप सां दूर रहण वारी आत्मायूं भविष्य अर्थात दूर जी ॻाल्हि सोचदियूं आहिनि। समीप रहण वारी आत्मायूं सदा बाबा सां गॾु मौज में रहंदियूं आहिनि, प्रत्यक्ष फल खाईंदियूं आहिनि। बाबा सां गॾु उथो वियो, खाओ पीओ घुमो, इहे समीप रहण वारी आत्मायूं हूंदियूं। हिकु जो लख गुणा रिटर्न में अनुभव कंदियूं। ॾिसो अगरि तव्हां बाबा जी यादि में पंहिंजी गृहस्थी हलाईंदव न, त तव्हांजी सम्झो तव्हां त सोचो असां त ज्ञानी आहियूं, लेकिन ॿिया जेका घर गृहस्थी में ज्ञानी न आहिनि तव्हां सां गॾु, त तव्हां सोचंदव उन्हनि खे त सभु कुझु खपे, पैसो आदि इहा उहा, त उन्हनि जे लाइ कमाइणो पवंदो। अगरि तव्हां सोचो उन्हनि जे लाइ त सोचणो ई पवंदो। पर बाबा त तव्हांखे चए ब्रह्मा बाबा खे कॉपी करो न, ब्रह्मा बाबा समान ठहिणो आहे न। ब्रह्मा बाबा छा कई? ब्रह्मा बाबा त पंहिंजो रुपयो बि पंहिंजे ॿारनि खे न ॾिनई। बाबा त ईअं न चईंदा आहिनि तव्हां पंहिंजे ॿारनि खे न ॾियो, लेकिन जेतिरो असां बाबा जी यादि में कमाए करे उन्हनि खे ॾेई था सघूं, जो ज़रूरत जी चीज़ूं आहिनि तव्हां उन्हनि खे उन रीति बाबा जी यादि में कमाए करे ॾेई था सघो, त पंहिंजे ॿारनि खे बि हाणे खां ई ओड़ी शिक्षा ॾियो भई असां एतिरो ई ॾेई सघंदा आहियूं, तव्हां वॾा थियो त कमायो त करो न। असांखे ज़्यादा लोभ लालच में न पइणो आहे। जेकी घर गृहस्थी में हलाइण जे लाइ जो चीज़ूं असां बाबा जी यादि में रही करे साधारण, न ज़्यादा ऊच न ज़्यादा घटि, त बाबा उन में बि मदद कंदा आहिनि, ईअं न कंदा आहिनि। उहो त ब्रह्मा बाबा खे त ब्रह्मा बाबा द्वारा त संस्था ठाहिणी हुई, इन करे कराई। बाबा तव्हांखे थोरी था बाबा त चवनि था कि हा भई ठीकु आहे घर गृहस्थी संभालणी अथव त कमायो करो, लेकिन ज़्यादा फसणो न आहे असांखे। त बाबा चवनि था कि ॾिसो जेका हिकु जो लख गुणो जे रूप में रिटर्न में अनुभव कंदव अगरि बाबा सां गॾु रहंदव त ईअं थींदो आहे न। ईअं अनुभव कयो अथव कॾहिं? चेक करो। हलूं न लेकिन कोई हलाए थो असांखे, ईअं अनुभव थियणो खपे असांखे कि मूंखे उथणो, मूंखे ठाहिणो, मूंखे करणो न आहे। मां बाबा खे यादि थी करां, बाबा मूंखे उथाए थो, बाबा मूंखे सभु कुझु कमु कराइनि था।
पंहिंजी गोद में विहारे करे बाबा हलाइनि था। पंहिंजी गोद में विहारे करे बाबा हलाइनि था। त मुश्किल थोड़ी थी वेंदी, मुश्किल थोड़ी आई आहे। जीअं ॿार अगरि बाप जी गोद में घुमंदो आहे त हुनखे कॾहिं थकावट न थींदी आहे, मज़ो ईंदो आहे न। बाप अगरि ॿार बाप जी गोद में हुजे ऐं बाप हुनखे घुमाईंदो हुजे त हुनखे त मज़ो ईंदो, थकावट न थींदी। पंहिंजे पाँव सां हलंदा आहिनि त थकंदा बि आहिनि, रोईंदा बि आहिनि, चिलाईंदा बि आहिनि। इहे त बाप हलाइण वारो हलाए थो न, बाप जी गोदी में वेही करे हलूं था न। केरु? आत्मा। शरीर त हले थो, लेकिन असांखे इहो महसूसु थियणो खपे कि आत्मा खे बाबा जी यादि जी गोदी में आत्मा हले थी, खाए थी, पीए थी, कमु थी करे, त असांखे थकावट न थींदी। बाबा चईंदा आहिनि न, मुंहिंजी यादि में तव्हां किथे बि पैदल हली वञो, तव्हांखे थकावट न थींदी। केतिरो अतींद्रिय सुख व आनंद जो अनुभव थींदो आहे। जरा बि महिनत व मुश्किल जो अनुभव न थींदो। मतिलबु आत्मा जी बुद्धि में बोझ न थींदो, छा करां, कीअं करां। बाक़ी ॾिसो, शरीर त सॼो ॾींहुं शरीर द्वारा कमु कंदासीं त शरीर त चलो थोरो थकंदो सही, हुनखे आराम बि खपे, खाइण पीअण बि खपे। लेकिन अॼुकल्ह जो दुनिया में माण्हुनि खे उहो जो बुद्धि में बोझ आहे न, कीअं थींदो, छा थींदो, कॾहिं थींदो, जेकी अंदरि बुद्धि मन बुद्धि में जेकी हलचल आहे उहा न थींदी असांखे। बाक़ी हीअं न कि असां सॼो ॾींहुं शरीर खे हलायूं, शरीर बसि हलंदो ई रहे। शरीर खे त आराम बि खपे न। लेकिन असांजी आत्मा कॾहिं बि रोईंदी न, चिलाईंदी न, हीअं न सोचंदी मां थकी वई आहियां, मां करे करे थकी वई आहियां, हाणे मूंखां नथो थिए। इहे शब्द न चईंदासीं असां, मन में बि न चईंदासीं, मुख त दूर। सपने में बि कॾहिं असांखे ईअं न ईंदो कि मां थकी वई आहियां। हिन समय सभु माण्हू थकी विया आहिनि न, ॾिसो कमु कुझु बि न आहे, लेकिन माण्हू चवनि था असां थकी विया आहियूं, मतिलबु हुननि जी आत्मा चए थी। लेकिन अगरि असां सभु बोझ बाबा खे रोज़ु राति जो सुम्हण खां पहिरियों, रोज़ु सुबुह जो कर्म क्षेत्र में अचण खां पहिरियों बाबा खे सभु ॿुधाए करे बाबा सां गॾु कर्म क्षेत्र में ईंदव त कॾहिं बि रोईंदव न, थकंदव न, चिलाईंदव न। तव्हांखे सॼो ॾींहुं ईअं लॻंदो जीअं बाबा ई मूंखे सभु कुझु करायूं, ईअं लॻंदो अचे थी वियो। इन केतिरो अतींद्रिय सुख व आनंद जो अनुभव थींदो। जरा बि महिनत व मुश्किल जो अनुभव न थींदो। प्राप्ति आहे व महिनत आहे। संगम युगी सदा साथी ठहण वारी आत्माउनि खे महिनत छा आहे? उहा अविद्या मात्रम थींदी आहे। त चेक करो, संगम युग जी इहा प्रालब्ध प्राप्त कई आहे असांखे महिनत छा थींदी आहे इहे भुलिजी विया आहियो कि अञा बि यादि आहे? हीअ महिनत करणु यादि आहे या भुलिजी विया आहियो? बाबा चवनि था संगम युगी सदा साथी ठहण वारी आत्माउनि में खे महिनत छा हूंदी आहे, उहा अविद्या मात्रम थी वञे। अहिड़ा ॾाढा थोरा हूंदा जंहिंखे महिनत अविद्या मात्रम थी, मतिलबु महिनत जी अविद्या थी वेंदी आहे। कहिड़ी बि ॻाल्हि जी महिनत न करणी हाणे असांखे। अगरि असां हाणे बि कहिड़ी बि ॻाल्हि जी महिनत करूं था त सम्झो असांजो बुद्धि योग सदा बाबा सां न आहे। असां बाबा जी मदद खे यूज़ नथा करूं। बाबा जो असांखे चवनि था सुबुह खां राति ताईं सुम्हण खां पहिरियों बि, सुम्हंदे हुए बि मुंहिंजी यादि में रहो। मतिलबु असां अहिड़े सपननि खां बि मुक्त थी वञूं। त एतिरी महिनत सां मुक्त थियणु, पुरुषार्थ जी बि महिनत न थिए, उनजे लाइ सदा बाबा सां गॾु, बाबा जी यादि में ई त सभु कुझु समायल आहे न। इहा फाइनल स्टेज जी निशानी आहे।
बाबा चवनि था इहा फाइनल स्टेज जी निशानी आहे। त जॾहिं असांखे कंहिं बि ॻाल्हि में महिनत न लॻे न, महिनत छा थींदी आहे, हुनजी अविद्या थी वञे। भई अगरि तव्हांखे घर जे लाइ कमाइणो आहे, हुनजी बि तव्हांखे टेंशन न। तव्हांखे घर गृहस्थी में ॿारनि खे संभालणो आहे, कमु करिणो आहे, संबंधिन शरीर जो बि आहे, देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव, कंहिं बि ॻाल्हि जे कारण तव्हांखे महिनत न अनुभव थिए कि मूंखे ईअं करिणो थो पए, मूंखे ईअं करिणो आहे। न बाबा हीअं धंधो, बाबा हीअं ॿारनि जे लाइ ईअं करिणो आहे, धंधे में छा आहे उहो बाबा खे ॿुधाए छॾियो। लेकिन ज़्यादा लोभ लालच न करो, ईअं न असां बाबा जी महिनत सां करोड़ो कमायूं। उहो त असांखे सतयुग में मिलंदा। हाणे त असांखे बाबा एतिरो ॾेई सघंदा आहिनि, एतिरो असांखे कमाए सघंदा आहिनि जंहिंसां तव्हांजी गृहस्थी हली वञे साधारण रीति सां। बाक़ी करोड़ो त पोइ ज़्यादा पोइ हुन में बुद्धि लॻाइणी पवंदी। पोइ बाबा चईंदा आहिनि न, उहो त पोइ बाबा न कंदा न। त बाबा चवनि था कि जॾहिं असांखे महिनत करण जी अविद्या थी वञे तॾहिं सम्झो असांजी फाइनल स्टेज अची वई, हुन जे समीप अची वियासीं, असां पंहिंजी फाइनल स्टेज जे समीप अची वियासीं। पुरुषार्थ बि हिकु नेचुरल कर्म थी वञे। पुरुषार्थ छा आहे? पंहिंजे संस्कारनि खे परिवर्तन करणु। जॾहिं असांजा संस्कार परिवर्तन थी वेंदा त नेचुरल असांजो उहो ई कर्म थींदो। जीअं ॿिया कर्म नेचुरल आहे न, उथणु वेहणु खाइणु पीअणु, उहो ई सदा सर्व गुणनि सां संपन्न, अर्थात सदा असां हर्षित मुख रहूं, नम्रता, निर्भयता, सहनशीलता, संतुष्टता, समाइण जी शक्ति, सहयोग ॾियण जी शक्ति, परखण जी शक्ति, निर्णय करण जी शक्ति, इहे सभु नेचुरल असांजा संस्कार थी वञनि। जीअं उथण वेहण में सोचणो पवंदो आहे, न पवंदो आहे न, भई हा ठीकु आहे हाणे उथिणो आहे उथो, भई महिनत थोरी करणी पवंदी आहे। हथ पेरनि खे हिलाइण में कीअं हिलायां, कीअं उथां, कीअं वियां, न इहे नेचुरल कर्म आहे। उहो ई जॾहिं असां संपन्न थी वेंदासीं न त नेचुरली असां सदा हर्षित मुख रहंदासीं, निर्भय रहंदासीं, सहनशील रहंदासीं, संतुष्ट रहंदासीं, माण्हुनि खे यथार्थ परखे सघंदासीं, यथार्थ निर्णय करे सघंदासीं। इहे असांजी नेचुरल गुण थी वेंदो। त बाबा चवनि था कि वैसे जीअं नेचुरल ॿिया कर्म आहिनि, वैसे स्वयं खे संपन्न ठाहिण जो पुरुषार्थ बि नेचुरल कर्म अनुभव थिए, तॾहिं हिन नेचर खे परिवर्तन करे सघंदव। हाणे त सर्विस आहे, हाणे तव्हां सभु वञो था, सभिनि खे फाइनल पेपर ॾियण जी तयारी करणी आहे। त बाबा खे ॿुधाए छॾिजो, उन अनुसार बाबा असांजो पेपर वठंदा। तव्हांजी छा स्टेज आहे उहो बाबा खे ॿुधायो, छो जी तव्हां सभु निमित आहियो न। ॾिसो, अगरि जॾहिं असां बाबा खे चईंदासीं हा बाबा मां सभु पेपर पास करे सघंदी आहियां, तॾहिं बाबा असांजो पेपर वठंदा, उन अनुसार ई असां निमित ठहींदासीं। अर्थात असां ॿियनि खे ॾियण वारा बि ठहींदासीं न। अहिड़ा एवर रेडी ठहिया आहियो जो कोई बि नंढी व वॾी परीक्षा में असां बसि अचल अडोल रहूं, कुझु बि थी वञे, बसि पेपर में पास थियणु मतिलबु कुझु बि थी वञे, असांखे बाबा खे न छॾिणो आहे बुद्धि बल द्वारा। बाबा खे सदा पाण सां गॾु रहणो आहे। बाबा चवनि था हाणे त नंढा पेपर में हलचल में अची वेंदा आहियो, स्वयं जे पेपर्स द्वारा ई हलचल में अची वेंदा आहियो। स्वयं द्वारा बि अगरि पेपर अचे, कॾहिं शरीर में छा थिए, कॾहिं पंहिंजे स्वभाव संस्कार, पंहिंजे नेचर, हुन में बि हलचल में ईंदा आहियो छा? त हाणे अहिड़ी तयारी करे भेजणो आहे जो पुराणो हिते अचे त एवर रेडी ॾेखारे मिले।
बाबा चवनि था की हाणे तव्हां एवर रेडी ठहो। उन समय त मधुबन मां ॿार वञनि पिया न, त बाबा उन्हनि खे चवनि पिया की तव्हां हाणे वञो था त अचो ईअं की एवर रेडी थी करे। बाप दादा रियलाइज़ेशन कोर्स ॾिनो हुई त हुनजी रिज़ल्ट बि वठंदा न। रियलाइज़ेशन मतिलबु कि मां केरु आहियां, किथे जी रहण वारी आहियां, कंहिंजी संतान आहियां, मां कॾहिं का सतयुग में आयमि, मां सतयुग में एतिरा जन्म वरिता, त्रेता में एतिरा, द्वापर में एतिरा, कलयुग में एतिरा, हाणे मां वरी संगम युग में बाबा सां गॾु आई आहियां, बाबा वटि आई आहियां। ये ख़ुदि ई ख़ुदि रियलाइज़ करो। पहिरियों मूं में ये गुण हुया, हाणे न आहिनि, हाणे वरी बाबा खे यादि करे मां ये सर्व गुण स्वयं में धारण थी करां। जॾहिं असांखे ये सभु रियलाइज़ थींदो न कि ये गुण मुंहिंजा आहिनि, लेकिन हाणे न आहिनि, त मां वापसि सां बाबा खे यादि करे स्वयं में भरां थी। त ये रियलाइज़ करो, उन अनुसार असांजी पोइ ख़ुदि जी रिज़ल्ट वठो, उन अनुसार चेक करो। हाणे बि तव्हांखे कोई उल्टो सुल्टो चए थो त पहिरियों जीअं सहन न थींदो हुयो हाणे सहन थिए थो, ख़ुदि ई ख़ुदि खे चेक करो। हाणे मूंखे क्रोध अचे थो, हाणे मूं में आलस्य अलबेलोपन आहे, हाणे मां दुखी थींदी आहियां ऐं थींदो आहियां, हाणे मां टेंशन वठंदी आहियां, मां बोझ में कमु करां थी, बंधन वश आहियां, मां जीवन में रहंदे हुए सभु बंधननि सां मुक्त आहियां। कोई बंधन आहे मूंखे, कोई गम आहे, कोई पुराणी दुख जी ॻाल्हि आहे मन में, हिन मूंसां ईअं कई, हिन मूंसां ईअं कई, मूंसां ॾाढो बुरो कई, ये सभु ॻाल्हियूं आहिनि। ख़ुदि खे ख़ुदि ई चेक कंदा रहो। हाणे असां में कोई बि पुराणोपन न रहणो खपे, कोई बि पुराणी कमी कमज़ोरी, पुराणी दुख जी ॻाल्हि, कंहिं असांखे दुख ॾिनो, छा ॾिनो, उन्हनि खे बि माफ़ु करो। जेतिरो तव्हां उन्हनि खे माफ़ु कंदा वेंदा न, ओतिरो तव्हांजा बंधन कटंदा वेंदा। अगरि तव्हां दिमाग़ में रखंदव हुन में सां ईअं कई, हुन ईअं कई, त असां ॿियो ई पंहिंजो नयो हिसाब किताब ठाहियूं था। सभिनि खे माफ़ु कंदा वञो, सभिनि सां माफ़ी मांगंदा वञो, हाणे अॻियां वधो। अनुभवी बाबा असांखे ठाहिणु चाहींदा आहिनि, उच्चारण करण वारा ठही वेंदा आहिनि। हाणे सिर्फ़ु असांखे मुख सां कंहिंखे ज्ञान न ॾियणो, मुख सां त ॾियणो ई आहे, लेकिन बाबा चवनि था जेतिरो अनुभवी थी करे ज्ञान ॾींदव न, क्या ज्ञान ॾींदे ॾींदे बि असां कई बार अनुभवी थी वेंदा आहियूं। कई ॻाल्हियुनि जो असांखे अनुभव न हूंदो आहे न, त ज्ञान ॾींदे ॾींदे बि अनुभवी थी वेंदा आहियूं। पर बाबा वरी बि चवनि था कि अनुभवी थी करे ज्ञान ॾियो। अनुभव घटि आहे, ज्ञान जी हर ॻाल्हि खे असांखे कर्मनि में लाइण सां ई अनुभव थींदो। अगरि अनुभवी मूर्त ठही वियो त अनुभवी कॾहिं बि धोखो न खाईंदो। धोखो खाइण अर्थात अनुभवी न आहियो। ईअं ई लक्ष्य रखी करे सभिनि में अहिड़ा लक्षण भरदा वञो, ख़ुदि बि भरदा वञो, ॿियनि में बि भरदा वञो, इहे रिज़ल्ट ॾिसी वठंदासीं। हाणे त इहे ई उमंग सर्व जो हुजणो खपे कि असांखे संपन्न ठही करे विश्व परिवर्तन कार्य जो संपन्न करणो आहे। हाणे छा अंदरि इहे कहिड़ो उमंग रहे असांखे कि हाणे त असांखे संपन्न ठही करे पूरे विश्व खे परिवर्तन करे, विश्व जो परिवर्तन करण जो जेको कार्य आहे हुनखे संपन्न करणो, न त विश्व परिवर्तन जो कार्य बि हलचल में ईंदो। उन ॾींहुं बाबा चई न, टीचर अर्थात पावर हाउस। असां सभु, अगरि तव्हांजे मोहल्ले में तव्हां ई आहियो बाबा जा ॿार, त तव्हां पंहिंजे मोहल्ले जा पावर हाउस आहियो। तव्हां द्वारा बाबा तव्हांजे मोहल्ले में हर आत्मा खे शक्ति था ॾियनि। छो जी असां जॾहिं बाबा बीज खे यादि कंदा आहियूं न, त बीज द्वारा त सर्व वृक्ष खे पाणी मिलंदो आहे। कोई कहिड़े बि धर्म वारो हूंदो न,
तव्हां द्वारा उनखे लाइट वेंदी आहे बाबा जी। तव्हां अगरि हलचल में ईंदव त विश्व हलचल में ईंदी। हाणे बादल भरदा आहियो, थोड़ा बरसदा आहियो, पोइ बिखरी वेंदा आहियो। अर्थात हाणे असां बाबा सां शक्ति वठूं था, थोड़ी शक्ति सुठे कार्य में लॻाई, पोइ वरी फालतू सोचण ॻाल्हाइण करण में बाबा जी शक्ति खे वेस्ट था करो। कारण छा आहे? स्थापना करण वारा विश्व परिवर्तक ही हिलदा रहंदा आहिनि, पंहिंजे निशाने सां बिखरी वेंदा आहिनि, त परिवर्तन जे बादल बि बिखरी वेंदा आहिनि। गरजदा आहिनि लेकिन बरसदा न आहिनि। अर्थात असां में शक्ति त ईंदी आहे, लेकिन असां अगरि पंहिंजे लक्ष्य सां दूर थी वञे कि असां बाबा खे यादि छो था करूं? स्व परिवर्तन करे विश्व परिवर्तन करणो आहे न। अगरि असांखे यादि न रहंदो त असां में जो बाबा जी शक्ति ईंदी आहे न, उहा असां फालतू सोचण ॻाल्हाइण करण में वेस्ट करे छॾंदा आहियूं। त हिन करे सदा हिकु त पंहिंजो स्वरूप यादि रहे, पंहिंजे पीउ जी यादि रहे, ऐं असांजो पीउ कहिड़ो कमु करे थो हाणे उहो बि यादि रहे। असांखे बि निमित मात्र असां दुनिया में जो कमु आहे उहो करूं था, लेकिन हाणे हिन दुनिया में रहंदी हुई असांजो असली कर्म कहिड़ो आहे? पूरी विश्व खे लाइट माइट ॾियणु, अर्थात बाबा जी यादि में रही करे सभिनि खे सुख शांति जी किरनियूं ॾियण ई असांजो धंधो आहे। हाणे सभिनि आत्माउनि खे सुख शांति ख़ुशी ॾियण ई असांजो धंधो आहे। ये ध्यानु रखिणो आहे। बाक़ी जो असां दुनिया में माण्हू पंहिंजी गृहस्थी हलाए थो, धंधो करे थो, उहो त शरीर निर्वाह त करो ई था। हुन में हाणे असांजो पंहिंजो ज़्यादा समय न वञिणो खपे। निमित मात्र जेतिरो साधारण रीति सां पंहिंजो जीवन जियो था, ठीकु आहे, ज़्यादा हुन में फसणो न आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।